वेहो अचर खान वेहो। अचर खैरन में अचण थियो। मुझो जरूरी कम हुस न्यापो कयो हुयोमांस जे तू वञण चाहीं त तोखे इजाज़त आ। रईस आचर सां गॾु वेंदुसि। आचर के थी सघे थो रात न छॾियां। अहिड़ी ॻाल्हि आहे छा? का बि ख़बर न आहे। ठीकु आहे पोइ रईस यारो यारी सभु सुणाए। जी बाबा जी हुकुम बाबा। ॾिसी कोन थो आचर खान आयो आहे उनजे खाइण पीअण लाइ कुझु बंदोबस्तु कर। हाज़िर बाबा हाज़िर। वे आचर खान। मुजीब तूं हिते कीअं? आचर खाना असांजा कम सदाई उबता पुलिस खां बचण लाइ को त सहारो घुर्जे न। आचर मूंखे हमराहनि जी ज़रूरत आहे। मुजीब त मीर खान जो शागिर्द थी रहियो आहे। तोखे त ख़बर आहे मीर खान जो शागिर्द कॾहिं बि गद्दार नथो थी सघे। इन करे हिन खे पुलिस खां सहारो मिली वियो ऐं मूंखे हिकु बावफ़ा शख़्स। आचर खान मिठल खे मारे जेको तव्हां मूं मथां थोरो कयो आहे उहो थोरो लाहे त कोन थो सघां पर पोइ बि जेतिरो बि मूंखां पुॼंदो तव्हांजी मदद ज़रूरु कंदुसि। हुकुम करे तव्हांखे छा घुर्जे? मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त मिठल जे मौत जा खानू घणा पैसा वठी वियो? बादशाह आहीं आचर। खानू त घणनि जे सिर जा बयाना वठी विया। कंहिं कंहिं जा ॿुधाए कंहिं जा ॿुधाए